أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم मुबारकबाद पेश थो कयां जिन पंहिंजी मुसलसल कोशिशुनि सां अहिड़ा मौक़ा पैदा कया आहिनि ऐं अहिड़ियूं कोशिशूं करे ॾुतड़ियल ऐं उन्हनि माण्हुनि जी इख़लाक़ी मदद कई आहे जेके मुसलसल पीड़िजंदा रहनि था ऐं पंहिंजनि उन्हनि हुकूक जे लाइ जंहिंजे लाइ उन्हनि खे फितरती ऐं कुदरती तौर ते करण जो हक़ ॾिनो वियो उन्हनि हक़ाइक़ खे अदा करण जे लाइ बि हिन समाज जे रस्मुनि रुकावटुनि ऐं इक़्तिसादी पाबंदियुनि जे करे अदा नथा करे सघनि उन्हनि जे लाइ हिकिड़ा रस्ता मुतयन कया आहिनि ऐं उन्हनि जे लाइ उहे चीज़ूं सलीस करण जी कोशिश कई मां घणो वक़्तु तव्हांजो कोन वठंदुसि मौलवी हज़रात अल्लामा साहिब इल्म साहिब फ़हम माण्हू हिते मौजूदु आहिनि ऐं सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि नसीर मिर्ज़ा साहिब तव्हां माशाअल्लाह त वेठा आहियो मूंखे नथा सुञाणे लेकिन एतिरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांजी सोबत में रेडियो पाकिस्तान जो मां कमु करे चुको आहियां ऐं उन वक़्तु बि तव्हांजी मोहब्बतुनि ऐं तव्हांजे इल्म मां मुस्तफ़ीद थींदा रहियासीं अॼु मूंखे ख़ुशी आहे त हिन बहाने तव्हां सां मुलाक़ात बि थी गुज़ारिश सिर्फ़ु इहा कंदुसि त ख़ुदा जंहिं पूरी काइनात खे तख़लीक़ कई उन क़ुरान शरीफ़ में इन वॾे स्क्रिप्चर में हिकु वाइदो कयो आहे इंसाननि सां अल्लाह से तो फरमाए त ए बंदा तव्हां शादी कयो मौलवी साहिबान हिते मौजूद आहिनि थी सघे थो मां क़ुरान शरीफ़ जो एॾो वॾो आलिम न हुजां लेकिन कुझु शयूं जेके असां इन्हनि आलिमनि खां जेको आहिनि पिरायूं आहिनि ख़ुदा त चए त तव्हां शादी कयो ऐं जेकॾहिं तव्हां इन टप खां शादी नथा कयो त तव्हांजे रिज़्क़ में तंगी आहे त मां अल्लाह तव्हां सां वाइदो थो कयां त उन अचण वारी शख्सियत जी रिज़्क़ जी ज़मानत मां थो कयां हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त ख़ुदा अचण वारे जी रिज़्क़ जी ज़मानत खणी तव्हांखे दावत फ़िक्र थो ॾे त बाबा इन सुठे ऐं सुहिणे ऐं सलीस अमल करण में देर न कयो ऐं पोइ बि असां सिर्फ़ु इन जे करे शादियूं नथा कयूं त अदा घर कीअं हलंदो बच्चा कीअं पालींदासीं जेब इजाज़त नथी ॾे त महिरबानी करे हीउ जेको बि अमल शेख साहिब कयो आहे ऐं इनखे इन्हीअ तरीक़े सां न सिर्फ़ु इहे जो हिते हिकिड़ो मौक़ो मौजूदु आहे लेकिन असांजा अहिड़ा खिता आहिनि जिते इहे चीज़ूं मौजूदु न आहिनि उन सभिनि खे सोचणु खपे शादी उहो अमल आहे जंहिंमें अल्लाह तव्हांजो साथ थो इन लफ़्ज़नि सां गॾु मां इजाज़त वठंदुसि वरी महिरबानी